जी नाज़रीन, सिंधु दरिया में मुसलसल पाणी जी खोट ऐं ताज़ो जेकी सूरत हाल आहे केनालनि वारी, उन खां पोइ जेको आहे केटी बंदर ऐं खारो छाण जा जेके इंडस डेल्टा जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि इलाइक़नि में जेको आहे से ॾुकारी हालतूं आहिनि ऐं उते मिठे पाणी जो सिंधु दरिया में छोड़ न थियण करे उते जी ज़मीनुनि जो जर जेको आहे उहो खारो थी वियो आहे ऐं उते जूं ज़मीनूं जेके आहिनि से गैराबा थी वियूं आहिनि। जॾहिं त सिंधु दरिया जो छोड़ न थियण करे जेको आहे मुसलसल समुंड जो पाणी वधण करे जेको खारो छाण ऐं केटी बंदरे जूं जेके मुख़्त ज़मीनूं आहिनि, मुख़्तलिफ़ देयूं जेके आहिनि उहो बि हू गिड़काईंदो वञे थो। उन हवाले सां असीं तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। केटी बंदर ऐं खारो छाण जे साहिली पटी जो मशहूरु शाइर, अदीब, लेखक असां सां गॾु आहे फैज़ सिंधी। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो इन सूरत हाल, सॼी सूरत हाल खे कीअं थो ॾिसे, केटी बंदर ऐं खारो छाण जो माज़ी छा हो ऐं हाणे जो जेको हाल आहे उहो छा आहे। उन हवाले सां असीं साईं फैज़ सिंधी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो इन सॼी सूरत हाल बाबति छा चवणु आहे। साईं, केटी बंदर ऐं खारो छाण जी जेकी सूरत हाल हिन वक़्तु आहे, उन बाबति तव्हां छा था चवणु चाहियो ऐं जेकी केटी बंदर या खारो छाण माज़ी में कहिड़ा इलाइक़ा हुआ ऐं उन्हनि जी छा सूरत हाल हुई ऐं हिन वक़्तु उन्हनि जी छा सूरत हाल आहे, उन हवाले सां असांजे नाज़रीन खे थोरो ॿुधायो। केटी बंदर जी पंहिंजी तारीख़ हुई ऐं पहिरियों केटी बंदर ईअं सम्झो त कलोड़नि जे आख़िरी दौर में यानी 1819 में क़ाइमु थियो हो। केटी बंदर खे म्यूनिसिपल कमेटी जो दर्जो हो। केटी बंदर में 101 घर सफ़ाई कंदड़ अमले जा हुआ ऐं केटी बंदर जा माण्हू हिते खीर, माखियूं, लसियूं माण्हुनि खे छॾे पियारींदा हुआ। केटी बंदर में 200 साल पुराणो क़ब्रस्तान बि तव्हांखे मिलंदो जेको हींअर ज़ेरे आब आहे। ऐं केटी बंदर में चांवर साफ़ करण, ॻाढ़ा चांवर साफ़ करण जूं राइस मिलूं हूंदियूं हुयूं ऐं केटी बंदर में 360 जहाज़ लंगर अंदाज़ थींदा हुआ ऐं जेके केटी बंदर मां चमड़ो, गिह, खीर खणी ॾेसावर वेंदा हुआ। ऐं केटी बंदर उहो इलाइक़ो हो जेको कराची म्यूनिसिपल कमेटी खे 2500 रुपया माहवार ग्रांट यानी लोन ॾींदो हो ऐं कराची म्यूनिसिपल कमेटी हींअर बि केटी बंदर जे 2.5 लख जी मक़रूज़ आहे। ऐं केटी बंदर जी माज़ी खे ॾिसबो त केटी बंदर बरे सग़ीर यानी एशिया जे तारीख़ी ऐं ख़ुशहाल बंदरगाहनि मां हिकु हो। ऐं केटी बंदर जो ज़वाल सिंधु दरिया खे पंजोड़ विझी सिंधु दरिया जा वहिकरा बंदि करण खां पोइ केटी बंदर, खारो छाण ऐं इन कोस्टल बेल्ट यानी साहिली पट्टी जी तबाही जो ज़वाल 1955 खां पोइ शुरू थियो आहे। ऐं केटी बंदर जो जेको खारो छाण जो इलाइक़ो आहे, तव्हां खारो छाण हींअर वेंदा तव्हांखे इहो ॿुधी शायदि हैरत थिए त के मौजूदा खारो छाण खां 65 किलोमीटर ॾखण में पाताल बंदर हूंदो हो जेको क़बल मसीह हो, यानी 2500 साल अॻे पाताल बंदर हो जिते सेठ चेलाराम वॾो वापारी हो ऐं सेठ चेलाराम जी जेका घरवारी हुई मसमात इल्ल, ऐं उहा मसमात इल्ल मशहूरु मज़हबी अॻवान गौतम बुद्ध जी भेण हुई। ऐं उहो जेको पाताल बंदर हो उहो हींअर ज़ेरे आब आहे ऐं पाताल बंदर जा के बि आसार कोन था मिलनि। अलबत्ता खारो छाण खां 18 किलोमीटर तां ॾखण ओभर में वेंदा त उते तव्हांखे सोखी बंदर मिलंदो ऐं सोखी बंदर में हींअर बि चांवर साफ़ करण जे राइस मिलनि जा आसार आहिनि जेके केटी बंदर में बि आहिनि, जिते 100 मण ॻाढ़ा सुगदासी चांवर तयारु थींदा हुआ ऐं जिन जी न सिर्फ़ इलाइक़े में ख़ुशबू हूंदी हुई पर हंधे मागे हाक बि हूंदी हुई खारे छाण ऐं केटी बंदर जे ॻाढ़े चांवरनि जी। ऐं अॼु केटी बंदर खारो छाण जो उहो ज़वाल ऐं पसबा हालत आहे जो केटी बंदर जा ऐं खारे छाण जा माण्हू जिते सॼे खीर पियारींदा हुआ, अॼु उहे माण्हू पाणी जी बूंद लाइ तरसनि था। अॼु उन माण्हुनि खे जेके माण्हू केटी बंदर ऐं खारे छाण जा माण्हू ग़रीब नवाज़ हुआ, जिन खे दुनिया जे मज़लूम ऐं ग़रीब मिसकिननि ते तरस ईंदो हो, अॼु केटी बंदर जा माण्हू क़ाबिले रहम आहिनि ऐं केटी बंदर ऐं खारो छाण जे माण्हुनि ते माण्हुनि खे रहम अचे थो। दुनिया जी मीडिया समेत समूरा इलाइक़ा हिते माण्हुनि ते रहम खाई केटी बंदर, खारो छाण ऐं घोड़ाबारी जी कोस्टल बेल्ट ते रहम खाई उन जा वीडियोस ऐं स्टोरियूं ठाहे रहिया आहिनि। अफ़सोस हिन ॻाल्हि जो थो थिए त केटी बंदर ऐं खारो छाण जिते ख़ुशहाली हुई ऐं केटी बंदर ऐं खारे छाण जा तव्हां ॿियनि खे छॾियो जेको सिंधु दरिया वहंदो हो, सिंधु दरिया पाण सां गॾु 22 लख मेट्रिक टन वारी आणींदो हो जेका हिते तिमरनि जे बुणनि में ॼमंदी हुई।
जंहिंसां माखी पखी पखिड़नि जी जीवत जी अफ़ज़ाइश थींदी हुई, वाध बीज थींदी हुई, झींगो ऐं पलो अक्सर करे सिंधू दरिया जी मिटी यानी वारी खाईंदा हुआ, जंहिंसां हुनजी अफ़ज़ाइश ज़्यादा थींदी हुई। ऐं उहो सिंधू दरिया जा वहिकिरा बंदि थियण खां पोइ ऐं मिटी बंदि थियण खां पोइ हिते तक़रीबन 40% समुंड में मच्छी जी नस्लकुशी थी चुकी आहे। ऐं जंहिंजो हिकिड़ो सबबु हिकिड़ो वारी जो दरिया सिंधू जा वहिकिरा बंदि करणु ऐं ॿियो हितां जे सरमाएदारनि जी जेका बूलो ॼार जे ज़रिए मच्छी जी पुर नस्लकुशी कई वई आहे। सो हीउ सॼो इलाइक़ो जॾहिं दरिया जा वहिकिरा बंदि थिया आहिनि त सिंधू दरिया जो खारे समुंड जो पाणी अॻिते वधणु लॻो आहे। हिन इलाइक़े जो जर्ब खारो थी वियो आहे। हिते हैंड पंप बि खारा था पवनि। हितां जे माण्हुनि जो जीअण हाणे ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। खारो छाण मजारा 44,000 माण्हू ऐं केटी बंदर मां 27,000 ऐं घोड़ाबारीअ मां जरा 10 खां 12,000 माण्हू नक़ल मकानी करे दाबेची, घारो, रेड़ी, छछजान खान, ठटो, हैदराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में वञी आबाद थिया आहिनि, जिते खेनि रुॻो पीअण जो पाणी मिले थो। ज़मीन जेकी आहे केटी बंदर जी ऐं खारो छाणे जी जेकी ज़मीन आहे उहा अव्हांजे अंदाज़े मुताबिक़ हींअर ताणी समुंड खणी वियो आहे ऐं केतिरियूं देहियूं जेके आहिनि से समुंड पाण सां गॾु खणी वियो आहे। केटी बंदर जूं 44 देहूं हुयूं, जंहिंमां फ़क़ति 4 देहूं आबाद आहिनि। खारे छाण जो 42 देहूं हुयूं, जंहिंमां जरा तक़रीबन 3 देहूं हींअर आबाद आहिनि। ऐं घोड़ाबारी तालुके जूं 61 देहूं हुयूं, जंहिंमां 7 देहूं समुंड जे असर हेठि ई मुतासिर आहिनि। ऐं हिन महिल ताईं केटी बंदर ऐं खारो छाण मजारा हज़ारे माण्हू नक़ल मकान करे चुका आहिनि। तव्हां छा था सम्झो त जेको हींअर सिंधू दरिया जे मथे 6 कैनाल ठाहिया पिया वञनि, जेकॾहिं सिंधू दरिया ते उहे कैनाल ठाहिया था वञनि ऐं सिंधू दरिया जो पाणी जेको अॻे ई साल में हिकु चकर अचे थो ऐं उहो जेकॾहिं मुसलसिल बंदि थी वञे थो त हितां जी कहिड़ी सूरत हाल पैदा थींदी ऐं हिते जेको आहे उहे हिते जा माण्हू ऐं हिते जा जेके माल आहिनि या जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि जी कहिड़ी सूरत हाल उन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? सिंधू दरिया जॾहिं वहंदो हो त सिंधू दरिया जेको पाण सां गॾु 22 लख मेट्रिक टन वारी आणींदो हो ऐं सिंधू दरिया जो मिठो पाणी खारे पाणी खे हजामड़ो क्रेक खां बि अॻिते पोइ धिके वेंदो हो ऐं जंहिंसां सॼो साल लॻंदो हो समुंड खे वरी असलो के पेरनि ते अचण लाइ। ऐं ईअं करण सां हिन जो वारे वारे सां सिंधू दरिया जो वही अचणु हिन इलाइक़े खे ख़ुशहाल करे वेंदो हो। ऐं जेकॾहिं वरी बि उनखे समुंड खे अॻिते अचण में पूरो साल लॻंदो हो तॾहिं अची समुंड खारो छाण खे क्रॉस कंदो हो। जेकॾहिं सिंधू दरिया जा कैनाल ठहिण सां सिंधू जा वहिकिरा बंदि कया विया सालनि जा साल त तव्हीं यकीन करियो त हीउ इलाइक़ो तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। हिन इलाइक़े जो जर खारो थी वेंदो। हिन इलाइक़े जा माण्हू मवेशी पखी पखण जीत ॼणण ईअं सम्झो त क़यामत सुगरा हूंदी। जी नाज़रीन, असां साहिली पट्टी जे मशहूरु शाइर, अदीब, लेखक ऐं कालम नवीस साईं फैज़ सिंधी सां ॻाल्हि ॿोल कई, जंहिंजो चवणु हो त केटी बंदर ऐं खारो छाण जेके आहिनि उहे माज़ी जा ख़ुशहाल इलाइक़ा हुआ, पर सिंधू दरिया में मुसलसिल पाणी जी खोट ऐं समुंड जो पाणी वधण करे हिन वक़्तु जेको आहे उहे इलाइक़ा बिड़भाग थी विया आहिनि ऐं उते हालतूं जेके आहिनि उहे ॾुकार वारियूं आहिनि। ऐं अञा बि वधीक जेकॾहिं सिंधू दरिया जे मथे कैनाल ठाहे ऐं सिंधू दरिया जे वहिकरनि खे बंदि कयो वियो त ही समुंड जेको आहे उहो तेज़ीअ सां अॻिते वधंदो ऐं हिते जो जेके इलाइक़ा आहिनि उहे पंहिंजो मुकमल तौर ते समुंड पाण सां गॾु खणी वेंदो हलियो। ऐं समुंड जे उन्हनि वधण जे करे हितां जा माण्हू जेके आहिनि उहे अॻे ई लॾ पलाण करे रहिया आहिनि ऐं वधीक लॾ पलाण करे वेंदा। ऐं हीउ इलाइक़ो जेको आहे ठटे जी जेकी साहिली पट्टी आहे ऐं हीउ जेको डेल्टा आहे जेको दुनिया जो वॾे में वॾो 6 नंबर ते हीउ डेल्टा आहे उहो मुकमल तौर ते ख़तमु थी वेंदो हलियो। तंहिं करे सिंधूअ जा वहिकरनि खे बहाल करणु जेको आहे उहो ज़रूरी आहे।